मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं हज करण सां सभु गुनाह माफ़ थी वेंदा या न, उनजी वज़ाहत कयो। साईं हज करण सां अल्लाह ताला सगीरा गुनाह माफ़ कंदो। जेके हुकूकुल आहे अल्लाह जी तरफ़ां जेके हक़ हुया अल्लाह ताला उहो माफ़ करे सघे थो। यादि रहे मज़ा चओ त हज सां सभु गुनाह माफ़ थी वेंदा आहिनि। जेके पैसा हिते खाधा अथव न उहो सभु तव्हांजी गर्दन में आहिनि। हज करे असां सभु गुनाह विया न वेंदा इहे। हज करे असीं पाक थी आयो। हदीस में फ़ज़ाइल आहिनि। कोई हज करे थो अल्लाह ताला उनजा गुनाह माफ़ कंदो, सगीरा गुनाह माफ़ कंदो। हुकूकुल जी तरफ़ां जेके गुनाह हुया अल्लाह जी तरफ़ां जेके अहकाम हुया उन्हनि जे अंदरि हिन कमी कई आहे अल्लाह ताला उहे माफ़ कंदो। यादि रहे कंहिंजा पैसा खाधा अथव हज करण सां माफ़ न थींदा। हज करे आया हो भेनरुनि जो हिसो खाधो अथव हज जेको हज इन हज सां इहे जेको हक़ माफ़ न थींदा। हज करे आया हो भाइरनि जा पैसा खाधा अथव, ज़मीन खाधी अथव, हे माफ़ न थींदा। हिकु हज न 100 हज कयो। कंहिंजा पैसा खाधा अथव उहे हज सां जेको माफ़ न थींदा। मां पहिरियों बि काफ़ी ॿुधायुमि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो या रसूल अल्लाह शहीद जे बारे में छा हुकुम आहे। अल्लाह जे नबी फरमायो शहीद लाइ अल्लाह ताला जन्नत रखी आहे। कुझु टाइम खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजे मथां हाणे वही आई आहे, ए पुट तूं छा पुछा कयो। उन साहिबी चयो या रसूल अल्लाह शहीद जे बारे में छा हुकुम आहे। अल्लाह जे नबी फरमायो उनजे लाइ जन्नत आहे, हिकिड़ी शइ माफ़ अल्लाह नथो करे। या रसूल कहिड़ी। अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह ताला पर उहो पैसो माफ़ नथो करे, पर हक़ माफ़ नथो करे। खाईंदा वठो शहदाद कोड़ी अंदरि माल छिकींदा वठो, कोई टेंशन न आहे। सभु माण्हू पैसा खाईंदा पर हुआ असां खाधो त छा थींदो। मरो ख़बर चङी तरह पवंदी। हा मरो मौत आयो चङी तरह ख़बर पवंदी त सभु पैसा खाइनि पिया। जॾहिं सभु अल्लाह माफ़ करे जहन्नम जी तरफ़ एंट्री कंदा न पोइ तव्हांखे बि लेन में बीहारींदा। पोइ उन टाइम चइजो सभई जहन्नम में वञनि था, मां वयुमि त छा थियो।